चैनल। दोस्तों अज जलाल चांडी जो एक लाडो तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको पंहिंजे ज़माने में तमामु घणो मक़बूल थियो ऐं इन कैसेटनि जो वॉल्यूम नंबर जेको आहे उहो 85 आहे। दोस्तों इन जो आख़िरी जेको कलाम हुयो उहो इहो लाडो हुयो जेको असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तमामु बहितरीन लाडो हुयो। अॻ में माण्हू छा कंदा हुआ, जॾहिं बि लाॾे जी का कैसेट ईंदी हुई, चाहे जलाल चांडियो हुजे, फौदिया सुमरो हुजे या मोहम्मद उर्स चांडियो हुजे, इहे पंहिंजा हर एल्बम जे आख़िर में हिकिड़ो लाॾो लाज़मी गॾाईंदा हुआ। छाजे करे जो अॻ में शादियूं तमामु घणियूं थींदियूं हुयूं, सिंध में भत थींदा हुआ, पैसो ॾोकड़ माण्हुनि वटि जाम हुयो, सस्ताई जो दौरु हुयो। पोइ माण्हू छा कंदा हुआ, जेका बि कैसेट लाॾे वारी ईंदी हुई उहा कैसेट फ़ौरन वञी जेको आहे सो मार्केट मां ख़रीद करे ईंदा हुआ। पोइ जंहिंजी शादी थींदी हुई, ख़ुशी थींदी हुई, पोइ उन ख़ुशीअ में शादीअ में उहो लाॾो जेको आहे सो उन फ़नकार जो हलाईंदा हुआ ऐं पंहिंजे मनपसंदीदा फ़नकार जी कैसेट वञी ख़रीद करे ईंदा हुआ। खोड़ सारा माण्हू जलाल चांडी जूं लाॾा ॿुधंदा हुआ, कलाम ॿुधंदा हुआ। खोड़ सारा माण्हू वरी फौदिया सुमरे जा परस्तार हुआ ऐं वरी कुझु माण्हू जलाल चांडी जेको आहे सो मोहम्मद उर्स चांडी जा परस्तार हुआ। पोइ इन्हनि जी माण्हुनि खे ताड़ हूंदी हुई त जल्दी का एल्बम अचे ऐं उन में को न को लाॾो अचे। घणा माण्हू वरी पनो ऐं पेन खणी जेको आहे सो इन्हनि फ़नकारनि खे ॾेई बि ईंदा हुआ त बाबा असांजी शादी आहे, इन में तोखे दावत बि हुजे, अचिजां बि सही, लेकिन हे छोकिरनि जा नाला आहिनि, हे घोट जा चाचा मामा आहिनि, इन्हनि जे लाइ हिकिड़ो लाॾो तयारु करे लाज़मी अचिजो जो इन शादीअ में तव्हां जेको आहे सो ॿियनि कलामनि सां गॾोगॾु इहो लाॾो लाज़मी चइजो। त पोइ उहो लाॾो जॾहिं उन महफ़िल में चयो वेंदो आहे, पोइ उन जी रिकॉर्डिंग वरी जेको आहे सो कैसेट कंपनी वारा पंहिंजे रिकॉर्डिंग में आणे, पोइ कैसेटनि जी सूरत में मार्केट में उहा कैसेट रिलीज़ थी ईंदी आहे। पोइ उहो लाॾो सॼे पाकिस्तान बल्कि पूरी सिंध में माण्हू जेको आहे सो ॿुधंदा आहिनि कैसेटनि जी सूरत में। पोइ हर माण्हू पंहिंजी ख़ुशीअ जे मुताबिक़ उन लाॾे खे जेको आहे सो हलाईंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे, शमन अली मीराली थियो या जेके फ़नकार सिंध जा आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त हर एल्बम में हिकिड़ो लाॾो लाज़मी गॾाइजे। छाजे करे जो अगरि लाॾो गॾाइबो त उन शादी वारा जेके आहिनि उहे इन लाॾे खे तमामु घणो ॿुधंदा ऐं जेको आहे सो पज़ीराई मिलंदी ऐं असांजो जेको आहे सो कलाम बि हलंदा। पोइ अहिड़े तरीक़े सां पोइ हर लाॾो जेको आहे सो रिलीज़ थींदो आहे। जलाल चांडी जो अॼोकी वीडियो में पाण हिकु लाॾो तव्हांखे ॿुधाईंदासीं जेके चवनि था राज़ी हुजनि न हुजनि पर अलाह ॾे न हयाती। दोस्तों अहिड़ो को क़िस्म जो लाॾो आहे जेको हिन 3 मिंटनि जो वीडियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ हिसनि में तव्हांखे थोरो थोरो ॿुधाईंदासीं। तमामु बहितरीनु वीडियो आहे। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं जलाल चांडी जा लखनि में परस्तार सिंध में मौजूदु आहिनि, जंहिंमें फौदिया सुमरे जो बि जेको आहे सो तव्हां अगरि जे कमेंट्स करे ॿुधाईंदो तव्हांखे फौदिया सुमरो मोहम्मद उर्स चांडी जो बि लाॾो को न को तव्हांखे हिन वीडियो जी सूरत में ॿुधाए वठंदासीं। हिन वीडियो खे घणे मां घणो शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।